दुनिया के नक्शे ते कुछ हंध अड़ा होंदा आहिनि जेके ज़ाहिरी तौर नंढा ऐं महदूद नज़र अचनि था, पर उन्हनि जी अहमियत आलमी सियासत ऐं मैशियत में गैर मामूली हूंदी आहे। स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ बि अहिड़ो ई सामूंडी लंघ आहे जेको विच ओभर जी सियासत, आलमी तवानाई जी रसद ऐं वॾियुनि ताक़तुनि जी हिकमत अमली में मरकज़ी हैसियत रखे थो। 30 मीलन जे हिन सामूंडी लंघ खे कंट्रोल करण जो मतिलबु आहे पूरी दुनिया ते राज करण ऐं हिन खे ब्लॉक करण जो मतिलबु आहे पूरी दुनिया खे तबाह करण। इन्ही पॉइंट खे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ सॾियो वञे थो। इहो त असां सभु ॼाणूं था त दुनिया जी 70% एराज़ी ते समुंड मौजूदु आहे ऐं इन्ही समुंड रस्ते दुनिया जो 80% वापार थिए थो। इन्ही समुंड में अहिड़ा चोक पॉइंट मौजूदु आहिनि, उहे जेकॾहिं ब्लॉक कया वञनि त पूरी दुनिया जी मैशियत में भौचाल अची वेंदो। मार्च 2021 में जॾहिं हिकु कार्गो जहाज़ 6 ॾींहंनि ताईं सुइज़ कैनाल में फासी पियो हो त पूरी दुनिया खे $10 अरब जो नुक़सानु बर्दाश्त करणो पियो हो। पूरी दुनिया जे समुंडनि में अहिड़ा चोक पॉइंट मौजूदु आहिनि जीअं पानामा कैनाल जेको पैसिफिक ऐं एटलांटिक समुंड जे विच में वापार जो ज़रियो बणियल आहे, स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर जेको मेडिटेरियन सी ऐं एटलांटिक समुंड जे विच में थींदड़ वापार खे कंट्रोल करे थो। ईअं तुर्किश स्ट्रेट मेडिटेरियन ऐं ब्लैक सी जे विच में वापार खे कंट्रोल करण जो हिकु अहम ज़रियो आहे। ऐं आख़िर में स्ट्रेट ऑफ मलाका जेको पैसिफिक ऐं इंडियन ओशन जे विच में वापार जो ज़रियो आहे। इन्हनि समूरनि सामूंडी लंघनि मां को बि पॉइंट एतिरो ख़तरनाक ऐं अहम नाहे जेतिरो स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़। इहो पर्शियन गल्फ ऐं गल्फ ऑफ ओमान खे कंट्रोल करण जो अकेलो रस्तो आहे। इन्ही सामूंडी लंघ वटां समूरा जहाज़ गुज़री पूरी दुनिया ताईं पहुचनि था। ईरान ऐं अमेरिका जे विच में जॾहिं बि छिकताण वधे थी तॾहिं सभ खां वधीक ध्यानु हिन ई लंघ ते मरकूज़ थी वञे थो। दुनिया जो ही अहम सामूंडी लंघ हॉर्मोज़ ख़लीज फारस खे ख़लीज ओमान ऐं पोइ बहर अरब सां मिलाए थो। हिन जे उत्तर में ईरान वाक़िअ आहे जॾहिं ॾखिण में ओमान जी सामूंडी पट्टी मौजूदु आहे। ओलह तरफ़ ख़लीज फारस जी सामूंडी किनारनि ते गॾियल अरब इमारात जा इलाइक़ा अची वञनि था। ही लंघ ख़लीज फारस जे सभिनी तेल पैदा कंदड़ मुल्कनि लाइ हयाती जी शहरग जी हैसियत रखे थो। उन्हनि में सऊदी अरब, इराक, कुवैत, कतर ऐं बहरीन शामिल आहिनि। इहे सभु मुल्क पंहिंजे तेल ऐं गैस जो वॾो हिसो हिन ई रस्ते ज़रिए एशिया ऐं यूरोप जी मंडियुनि ताईं पहुचाइनि था। स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ मां दुनिया जे मजमूई तेल जो वॾो हिसो रोज़ानो गुज़रे थो। कतर जे कुदरती गैस जे बरामदात जो वॾो दारोमदार बि हिन ई रस्ते ते आहे। दुनिया जे लॻभॻि 15% तवानाई जी सप्लाई हिन ई इलाइक़े मां गुज़रे थी ऐं फ़िलहाल हिन सामूंडी रस्ते जो को बि मुतबादिल मौजूदु नाहे। हिन गुज़रगाह जे वेझो 8 ॿेट वाक़िअ आहिनि जिन मां 7 ॿेटनि ते ईरान जो कंट्रोल आहे। ओभर एशिया ॾांहुं वेंदड़ घणो तेल हिन ई रस्ते वटां गुज़रे थो। ओभर एशिया जे मुल्कनि में सभ खां पहिरें नंबर ते चीन आहे जेको दुनिया जो सभ खां वॾो पेट्रोलियम दरामद कंदड़ मुल्क आहे। चीन जी कुल पेट्रोलियम दरामदात जो लॻभॻि 42% स्ट्रेट ऑफ हॉर्मोज़ मां गुज़री अचे थो। ॿिए नंबर ते जापान आहे जेको दुनिया जी वॾियुनि मैशियतुनि मां हिकु आहे। जापान पंहिंजी तवानाई जो तक़रीबन 100% ॿाहिरिनि मुल्कनि खां दरामद करे थो, जंहिंमां लॻभॻि 80% 30 मीलन जी हिन सामूंडी लंघ हॉर्मोज़ मां गुज़रे थो। साॻी तरह भारत पिणु पंहिंजे लॻभॻि 70% तेल ऐं 50% कुदरती गैस ख़लीजी मुल्कनि खां दरामद करे थो। इहो बि हिन अहम सामूंडी रस्ते मां ई गुज़री पोइ इंडिया पहुचे थो। जेकॾहिं कंहिं सबबु ही लंघ बंदि थी वञे त आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं तेज़ी सां वधी सघनि थियूं, जंहिंजा असर रुॻो तवानाई जे शोबे ताईं महदूद न रहंदा पर आलमी महांगाई, सनती पैदावार ऐं माली मार्केटनि ताईं पखिड़िजी वेंदा। हीउ हिकु तंग सामूंडी लंघ आहे जंहिंखे आलमी सतह ते अहिड़नि हसास हंधनि में शुमार कयो वञे थो जेके आलमी रसद लाइ इंतिहाई अहम ऐं नाज़ुक हैसियत रखनि था। क़दीम ज़माने में फारस ऐं अरब वापारियुनि लाइ हीउ रस्तो ओभर ऐं ओलह जे विच में वापारी पुल जी हैसियत रखंदो हो। 16वीं सदी में पुर्तगाली कुवतनि हिन इलाइक़े ते कब्ज़ो कयो। उनखां पोइ बरतानवी साम्राज ख़लीज फारस में बहरी बरतरी क़ाइमु रखी। 20वीं सदी में तेल जी दरियाफ़्त खां पोइ हिन लंघ जी अहमियत केतिरा ई भेरा वधी वई। ईरान ऐं अमेरिका जे विच में इख़्तिलाफ़नि जा बुनियादी सबब ईरान जो एटमी प्रोग्राम, इक़्तिसादी पाबंदियूं ऐं विच ओभर में असर रसूख़ जी छिकताण आहिनि।
गुज़िरियल सालनि में ख़लीज फारस में जहाज़नि ते हमलनि, बग़ैर पायलट जहाज़ किराइण ऐं ईरानी जनरल क़ासिम सुलेमानी जे क़त्ल खां पोइ छिकताण पंहिंजे अरूज ते पहुती। हर बहिरान दौरान ईरान पारां इहो इशारो ॾिनो वियो त जेकॾहिं मथस दबाउ वधायो वियो त स्ट्रेट ऑफ हर्मोज़ खे बंदि करण ते गौर करे सघिजे थो। तंहिं हूंदे बि मुकमल जंग ॿिन्ही मुल्कनि लाइ इंतिहाई महांगी ऐं तबाह कंदड़ साबित थींदी। अमेरिका वटि बहरी बरतरी आहे, जॾहिं ईरान वटि मीज़ाइल, बारूदी सुरंगूं ऐं गैर रवायती हिकमत अमलियूं मौजूदु आहिनि। माहिरनि जी राय मूजिबि मुकमल जंग जा इम्कान महदूद आहिनि, पर महदूद झड़पनि ऐं टकराव जो ख़तरो बरक़रार आहे। ईरान जी बहरी फ़ौज ऐं पासदाराने इनक़लाब जा अॾा हिन सामूंडी लंघ जे उत्तर किनारे ते मौजूदु आहिनि। ॿिए पासे अमेरिका ऐं उनजा इतिहादी मुल्क ख़लीज में मुसलसल बहरी निगरानी कनि था। ख़लीजी मुल्क मुतबादिल रस्तनि ऐं पाइप लाइनुनि जी तामीर जी कोशिश बि कई आहे त जीअं हिन लंघ ते दारोमदार घटिजे, पर मुकमल मुतबादिल अञा ताईं मुमकिन नाहे थियो। जेकॾहिं कंहिं जंगी सूरताल में ही सामूंडी लंघ बंदि थी वञे थो त तेल जूं आलमी क़ीमतूं गैर मामूली हद ताईं वधी वेंदियूं। एशियाई मइशियतूं सख़्तु मुतासिर थींदियूं। आलमी मार्केटनि में गैर यकीनी सूरताल वधंदी। वॾियूं ताक़तूं फौरी सफ़ारती ऐं फ़ौजी मुदाख़लत ते मजबूर थी सघनि थियूं। स्ट्रेट ऑफ हर्मोज़ रुगो हिकु सामूंडी लंघ नाहे, पर आलमी मैशियत जी शह रग आहे। हिन जी जाग्राफियाई हैसियत उनखे तारीख़ जे हर दौर में अहम बणायो आहे ऐं मौजूदा आलमी निज़ाम में उन जी अहमियत वधीक वधी चुकी आहे। अमेरिका ऐं ईरान जे विच में छिकताण सिर्फ़ु ॿिनि मुल्कनि जो मामिलो नाहे, पर उन जा असर सॼी दुनिया जी मैशियत ऐं सियासत ते पइजी सघनि था। इन करे स्ट्रेट ऑफ हर्मोज़ खे सम्झणु दरअसल आलमी ताक़तुनि जी सियासत, तवानाई जी हिकमत अमली ऐं विच ओभर जे मुस्तक़बिल खे सम्झण जे बराबरि आहे।